नवी सिंध जे शहरनि जियां नंढनि ॻोठनि में बि एकता ॾिहाड़े जूं तक़रीबूं थी रहियूं आहिनि। अहिड़ीअ हिक तक़रीब बाबति पेश आहे KTN न्यूज़ संगवाणीअ जे रिपोर्टर अताउर रहमान मलिक जी हीअ रिपोर्ट। ॿारनि में, बोड़ पोड़नि में, सुगड़नि में, सूफ़ी फनकारनि में, हारी मज़दूरनि में बिल्कुलु इहा ॻणती आहे। इहा जोश आहे जो अॼु तव्हां हिते ॾिसो त सभु तव्हांजी ॻाल्हि ॿुधी, KTN जी ॻाल्हि ॿुधी, अली काज़ी साहिब जो पैगाम ॿुधी हिते गॾु थिया आहिनि ऐं 4 डिसंबर तमामु वॾे पैमाने ते जेको आहे सो ईंदा, शिरकत कंदा। बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थींदी एकता जो ॾियारो ॾिसी KTN वारनि जो थोराइता आहियूं। असां बि इंशाअल्लाह जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। असां हिकिड़े पसमानदा इलाइक़े जा आहियूं, ॻोठाणा आहियूं, लेकिन असांजो जज़्बो ईंदो आहे इंशाअल्लाह ताला असां 4 डिसंबर ते ॾेखारींदासीं त असां बि सिंधी आहियूं। असां त मिसाल वॾा आहियूं, पर नंढड़नि खे तव्हां ॾिसो एतिरी ख़ुशी आहे, असांखां वधीक फ़क़ीर फ़ुक़रा ॾिस अॼु इन बर बाज़ार करे छॾियो आहे। इन ख़ुशीअ जे लाइ असांखे एतिरी ख़ुशी आहे। मोहबत वारा असांखे मोहबत सां क़ुर्ब सां कोठ ॾिनऊं, असां उन्हनि जो ड्यूटी ॾियूं था। तमामु इंतहाई जोश जज़्बे वारो माहौल आहे। हिननि खे शिदत सां इंतज़ारु आहे त 4 डिसंबर कॾहिं थो अचे। कैमरामैन लुत्फ़ सिंह सां गॾु अताउर रहमान मलिक, ॻोठ मोहम्मदपरा, खोसो, तंगवाणी।